सॼे सिंध जीअं कलो शहर 11 ॾींहं खां पोइ लॉकडाउन आहे उन हवाले सां हिते शहर वासियुनि ऐं पूरे तरह सां ॻाल्हाईंदासीं त उनजो छा चवणु आहे। 15 ॾींहं थिया जी कारोबार बंदि थियनि असांखे को राशन न कुझु सभु जेको ईअं वेठा आहियूं असांजो को निभाईंदा चूंडियल जेके बि को बि असां वटि न आयो न कंहिं पुछा कई भाई अव्हांजो कहिड़ो हाल आहे। सभु ग़रीब असांजो होटलुनि जो कारोबार जेको बंदि आहे बिल्कुलु। 11 ॾींहं खां मुंहिंजी मज़दूरी बंदि आहे। आउं ग़रीब माण्हू आहियां। 8 घर जा भाती आहिनि। आउं अकेलो कमाइण वारो 11 ॾींहं खां पोइ मज़दूरी बंदि आहे। उनजे करे काफ़ी ॿाहिरनि ऐं ॿियनि समाजी तंज़ीमनि ॿियनि खे असांजी मदद कई वञे। लॉकडाउन लॻो पियो कलो शहर में उन जे करे जेके मिसकिन मारूड़ा आहिनि जेके रोज़ कमाईंदा हुआ आणींदा हुआ चाढ़ींदा हुआ उहे बुख ते पार थी रहिया आहिनि ऐं हिननि खे हितां जा चूंडियल निमाईंदा या ॿिया जेके मालदार तबिको आहे उन्हनि का बि माली मदद कान्हे कई। थी आहे बिल्कुलु शहर बंदि आहे। असीं मज़दूर माण्हू आहियूं सिरतगारी जा आहियूं ऐं को होटल ते कमु कंदो आहे को सिरतगारी खणंदो आहे को हमाली कंदो आहे को चिंगची हलाईंदो आहे। 12 ॾींहं थिया बिल्कुलु लॉकडाउन आहे शहर। असीं पंहिंजे घरनि में वेठा आहियूं को इंतज़ाम केरु ई कोन आयो जेको असांजी सार लाइ या राशन ॾिए या केरु बिल्कुलु असीं नेराने बचा बुख ते बीठा आहिनि। ग़रीब माण्हू वायरस बीमारी पंहिंजी जॻह ते रही आहे गुरबत मां हाणे बुख मरी रहिया आहिनि। नंढड़ा ॿार जंहिंजा 8 भाती घर में कंहिंमें 10 इंतई हालतूं ख़राबु आहिनि। असां सिंध हुकूमत खे महिरबानी करे इन लाइ को न को पैकेज कयो वञे पंहिंजी ज़िंदगी बचायो वञे। ईअं त शहर बंदि हुजण जे करे असांजो कारोबार या मज़दूरी कंदा हुआसीं। कारोबार बंदि सां त असांजी मज़दूरी काई लभे कोन थी। शहर में मांगरा अरूज ते आहे। अटो 55 खां 60 रुपया किलो आहे। ॿियूं त मज़दूरी आहे कोन। उनजे करे असां सिंध गवर्नमेंट खे चऊं था त असांजी मज़दूरी खोले कुझु न कुझु या त असांखे अटो फराहम कयो वञे या त ही शट डाउन या हड़ताल या ख़तमु कराए वञे जीअं त असीं पंहिंजो काठ वढे या को रोज़गार करियूं। मजबूर आहियूं हाणे न धंधो आहे न कारोबार आहे। हर शइ शहर बंदि लॻो पियो आहे। असीं पाण ग़रीब मजबूर थी वेठा आहियूं सफ़ा बुख ते। को धंधो ई बि न आहे असां वटि सफ़ा ख़ाली वेठा आहियूं ठल ते। हाणे छा करियूं सिंध गवर्नमेंट खे अपील आहे त असांखे कुझु ॾेई कुझु मदद करे असांजा बचा जेको बेरोज़गार वेठा आहिनि त उनखे रोज़गार ॾे। असांजी अहिड़ी हालत लॻी पई आहे सफ़ा मजबूर थी वेठा आहियूं। ॻाल्हियूं ॿुधियूं उन्हनि जो चवणु आहे त 11 ॾींहंनि खां मुकमल तौर ते शहर बंदि आहे ऐं हिते असां सवें पूरे ते बेरोज़गार थी विया आहियूं ऐं जेको हिते असां बुखूं कढण ते मजबूर आहियूं। हिन वक़्तु ज़िले इंतज़ाम या चूंडियल निमाइंदे पर कंहिं बि सार न लधी आहे ऐं खाधो पीते जो बंदोबस्तु हिन वक़्तु कंहिं बि न कई आहे। समूरा वसीला असां वटि ख़तमु थी विया आहिनि। असां कंहिं पर गौर न लथी आहे। हिन ज़िले इंतज़ामिया तोड़े सिंध हुकूमत खां इहो ई मुतालबो कयो ख़ुदारा फौरन नोटिस वठी करे बुखूं कटण खां बचायो वञे। कैमरामैन मंजूर अली बलोच सां गॾु नवाज़ बलोच अवामी आवाज़ TV न्यूज़ कलोई। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk